जी नाज़रीन, असां वटि हिकु न्याणी पोतला भानसेदाबाद में जेके भित जबल जा रहवासी आहिनि, मरी बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ आहिनि, जंहिंजी 3 साल अॻु हिकु शख़्स मरी बिरादरी सां शादी थी। शादी थियण खां पोइ हू नामर्द निकितो। नामर्द थियण खां पोइ जेका न्याणी आहे उहो उन कोशिशि कई त मां पंहिंजे वालिदेन सां ॻाल्हि कयां, पर हू जेके उनजो उनजो जेके मुड़ुस जा जेके वारिस आहिनि, जेके उनजा रिश्तेदार आहिनि, उन ते तशदद कंदा रहिया त हीअ ॻाल्हि तूं जेकॾहिं पंहिंजे पीउ सां पंहिंजे रिश्तेदारनि सां कंदे त असां तोखे क़तलु कंदासीं, तोखे मारींदासीं। उन खां पोइ जो टेस्टूं थिया, आगा ख़ान मां टेस्टूं बि थिया। हीअ टेस्टूं जेका असांजी जेका न्याणी आहे उन वटि हथ में आहे, आगा ख़ान जूं टेस्टूं आहिनि, उन टेस्टुनि में बि साबित थी चुको आहे त हू नामर्द आहे। अचो त हुन न्याणी सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा चवणु आहे। अदी, छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो ज़रीना। ज़रीना? हा। किथां जा आहियो अम्मा? भित जबल खां। घणो टाइम थियो आहे तव्हांजी शादी खे? 3 साल थिया आहिनि। शादी थियण खां पोइ छा थियो? पोइ मुड़ुसु खदड़ो थियो। हा। पोइ मूंखे कुटियईं, मारियईं। छो मारी, छो कुटी? चई सची न कर। माना पंहिंजे माउ पीउ सां सची न कर? हा, माउ पीउ सां सची न कर। पोइ मां भॼी आहियां पंहिंजी पीउ जे घरां। मुंहिंजो अची हमिलो करे मुंहिंजो पीउ जो माई अॻुवाह करे विया आहिनि, घरवारी अॻुवाह करे विया आहिनि। हाणे चवंदा तुंहिंजी चाचा खे बि मारींदासीं, तुंहिंजी बाबे खे बि। हाणे कोर्ट खे अपील ने खदड़नि खे हथु कयो। न, हीअ आगा ख़ान जो जेको टेस्टूं आहिनि हीअ तव्हां करायूं आहिनि, हू नामर्द आहे। जेकॾहिं हू अगरि जे सही थी वञे, इलाजु कराए, तव्हांजो छा चवणु आहे? जेकॾहिं हू इलाजु करे सही थी वञे तूं हुन सां गॾु वापसि वञण लाइ तयारु आहीं? मां वञण लाइ तयारु आहियां, भले टेस्टूं करे। सही। हींअर छा थो चवनि? हू छा था चवनि? हू चवनि था त निकाह टोड़ो, निकाह टोड़ो। तव्हां निकाह टोड़ण में राज़ी आहियो? न, असां राज़ी न आहियूं। तूं छा थी चवणु चाहीं? माना मां चाहियां थो त मुड़ुसु ते मूंखे खणी वञे, बाक़ी मुंहिंजो पीउ जो माईअ जो निकाह न वञो, इस्पताल वञे, हुन भले डॉक्टरी कराए मुड़ुसु ते, पोइ मां वञंदुसि। न, जॾहिं तव्हांजे निकाह थियण खां पोइ तव्हांखे ख़बर पई त हू नामर्द आहे, उन खां पोइ तव्हां उनखे चयो त मां पंहिंजे पीउ खे, पंहिंजे माउ खे, पंहिंजे रिश्तेदारनि खे ॿुधाईंदुसि? पोइ मां चयोमांसि ॿुधाईंदो, पोइ चई न ॿुधा न। घणो टाइम तोखे तशदद कंदा रहिया, मारींदा रहिया? 2 साल थिया आहिनि। छा पिया चवनि त? चई पीउ खे ॻाल्हि न ॿुधा। जी नाज़रीन, मसमात ज़रीना मरी जा ॻाल्हियूं ॿुधा। हुनजो चवणु आहे त जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुसु पंहिंजो इलाजु कराए, सुठो को इलाजु कराए, उन खां पोइ जेकॾहिं हू ठीकु थी वञे, मां उन सां गॾु वञण लाइ तयारु आहियां, मां उन सां गॾु रहण लाइ तयारु आहियां। हुनजो चवणु आहे त मुंहिंजो जेको पीउ आहे, मुंहिंजो जेको हुनजो घरवारी आहे, यानी हिनजी जेका अमड़ आहे, हुनखे अगवा करे आया आहिनि। हू रिश्तो तोड़ाइणु चाहिनि था, मुंहिंजो तलाक ॾियणु चाहिनि था। मां तलाक वठणु नथी चाहियां। मां चवां तूं ठीकु थी वञे ऐं मां पंहिंजो घरु संभालियां, मां पंहिंजे घरु वापसि वञा। पर हू चवनि था त न, असां तलाक ॾियण लाइ तयारु आहियूं। उनजो चवणु आहे त शादी खां पोइ मूंखे सख़्तु तशदद जो निशानो बणाईंदा रहिया। केतिरा ई साल, यानी 2 साल लगातार मूंखे तशदद कंदा रहिया। 2 सालनि खां पोइ जेको सो मौक़ो वठी मां पंहिंजा मुड़ुस जे घर खां फ़रार थी पंहिंजे मां पीउ मां वटि पहुतुसि, जिते मां पनाह वरिती आहे। हींअर हू असांजे मथां रोज़ु हमला था कनि, असांजे जेको सो माण्हुनि खे अगवा करण जी कोशिशि था कनि। हुन SSP जामशोरो खां मुतालबो कयो त फौरी तौरु जेके आहिनि असांजो जेको अगवा थियल जेका अमड़ आहे, उनजो जेको जवाबदार आहिनि, उनखे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।